अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार रमें जी एपिसोड नंबर 10 जी ॾींदासीं तव्हांखे पूरी अपडेट। अचण वारी किस्तियूं ज़बरदस्त थींदियूं वञनि पहिरियां खां वधीक, ऐं ज़बरदस्त बि इन करे थींदो छो जो मूंसां बि आज़ादु थींदो। ऐं मीर जेका नवाब खान सां गेम खेॾी आहे, नवाब खान खे आहे दिलि में बाहि कावड़ गुस्सो। नवाब खान चवंदो त मीर मूंसां धोखो कयो ऐं मीर सां ॿियो कहिड़ो राब्ते में आहे। हाणे हू को बि अहिड़ो कमु कंदो जंहिं ते मीर अखियूं ॿूटे ऐं एतबार करे उन ते, या त वरी इन राणीअ जो को चकर कंदो जंहिंमें मीर भरोसो करे त नवाब खान वाकई में मूंसां सचो आहे, ऐं इहो कमु अनक़रीब हू करण वारो आहे। ऐं मीर कोशिशि कंदो त मां नवाब खान खे चकमो ॾियां, लेकिन नवाब खान थी सघे हिन चाल में कामयाबु थिए। जॾहिं भावल खे ख़बर पवंदी त मीर पंहिंजो कमु करे चुको आहे, इहो कंहिंजी ॻाल्हियुनि में नथो अचे, ऐं वक़्त ते बि पको भरोसो कयूं बीठो आहे पंहिंजी न्याणीअ राणीअ जी ॻाल्हियुनि में नथो अचे। ऐं राणी सही चवे थी त ठा कयां या न कयां। ऐं अचण वारनि किस्तनि में तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त मीर ऐं मूंसां जेको आहे सो फ़िलहालु अलॻि रहंदा। कुझु किस्तनि में मीर कोशिशि कंदो रहंदो त मूंसां ठही वञनि, उहो सम्झी विया आहिनि मूंसां ऐं दरिया ख़ान त मीर बेवकूफ़ माण्हू आहे, ॿ ॾींहं ठही हले थो त ॿ ॾींहं न। वीडियो कंदासीं पुॼाणी, चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल